बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसाइल तरावी जे दर्स में अॼु मसला आहिनि आयात सजदा जे तिलावत ऐं सजदे तिलावत जे अहकामनि जे बारे में मसाइल आहिनि। पहिरियों मसइलो आहे, जेकॾहिं इमाम साहब निमाज़ में तिलावत जे दौरान सजदे जी आयत छॾे वियो या विसरी वियसि ऐं मुक़्तदी पढ़ी करे लुक़मो ॾिनई ऐं इमाम साहब लुक़मो वरितो ऐं उहा आयत पढ़ी करे सजदो कई, त इन सूरत में हिकिड़ो ई सजदो इमाम ऐं मुक़्तदी ॿिन्ही जे तरफ़ों काफ़ी आहे, ॿ सजदा वाजिब न थींदा। ॿियो मसइलो आहे त जेकॾहिं सजदे जी आयत पढ़ी करे सजदो न कई पर अॻिते 3 आयात पढ़ण खां पहिरियों ई रुकू कई ऐं रुकू में सजदे जी नियत कई त जाइज़ आहे, इन में सजदो तिलावत जो थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं अॻिते 3 आयतूं या उन खां वधीक पढ़ी वियो पोइ रुकू कई त सजदो तिलावत साकित न थींदो ऐं निमाज़ जे अंदरि उन जी क़ज़ा लाज़िम थी पवंदी। यानी निमाज़ जे अंदरि आयत सजदा जे लाइ ख़ासि हिकिड़ो सजदो करणु लाज़िम आहे ऐं आख़िर में सजदो सहव करण बि लाज़िम थी पवंदो, छो त उन में ताख़ीर थी वई आहे, उनखे बर वक़्तु अदा न कयो वियो आहे। टियों मसइलो आहे सजदे तिलावत जो। जेकॾहिं सजदे जी आयत निमाज़ में तिलावत करण खां पोइ निमाज़ जे अंदरि सजदो न कई ऐं निमाज़ ख़तमु थी वई त हाणे उन जी क़ज़ा न आहे, छो जो क़ज़ा जो वक़्तु निकिरी चुको आहे ऐं अल्लाह ताला खां तौबा इस्तिग़फ़ार करे। अलबत्ता जेकॾहिं ॿिन्ही तरफ़नि सलाम वराए चुको आहे ऐं निमाज़ ख़तमु कई अथई, उन खां पोइ निमाज़ जे मुनाफ़ी का शइ न कई अथई, यानी को अहिड़ो कमु या ॻाल्हि ॿोल न कई अथई जंहिंसां निमाज़ टुटी वेंदी आहे। ॻाल्हि ॿोल करणु, क़िबले खां मुंहं खे मोड़णु, सीने खे फेरणु, उथी हलियो वञणु वग़ैरह अहिड़ो कमु न कयो अथई त सलाम खां पोइ बि सजदो तिलावत करे सघिजे थो। चौथों मसइलो आहे त निमाज़ में आयत सजदा तिलावत करण खां फ़ौरन बाद सजदो वाजिब थी वेंदो आहे ऐं उन वक़्तु सजदो करणु घुरिजे। जेकॾहिं आयत सजदा तिलावत करण खां पोइ अॻिते 3 आयतूं पढ़ी वञण खां पोइ सजदो कई त इहा क़ज़ा शुमार थींदो ऐं ताख़ीर जे करे सजदो सहव जो करणु वाजिब थी वेंदो। जेकॾहिं सजदो सहव न कई त उन निमाज़ खे ॿीहर पढ़णु वाजिब थी वेंदो ऐं जेको सजदो तिलावत निमाज़ में वाजिब थियो आहे उहो सलाम फेरण खां पहिरियों बल्कि सलाम फेरण खां बाद जेसिताणी निमाज़ जे मुनाफ़ी का हरकत न कई अथई त करणु घुरिजे। उन खां पोइ तौबा इस्तिग़फ़ार खां अलावा माफ़ी जी काई सूरत न आहे। हिकु आयत जी तिलावत ते हिकु ई सजदो वाजिब थींदो आहे। अलबत्ता जेकॾहिं हिकु आयत खे मुख़्तलिफ़ मजालिस में पढ़ियो थो वञे त पोइ मुख़्तलिफ़ सजदा वाजिब थी वेंदा आहिनि, यानी जेतिरी दफ़ा अलॻि अलॻि मजालिस में सजदा वारी आयत तिलावत कई वेंदी ओतिरा दफ़ा सजदा तिलावत करणु वाजिब आहे। ऐं इन्हनि मसाइल जा तफ़सीली हवाला कुतुब फ़िक़ह में मौजूदु आहिनि ऐं उहे पेश बि करे सघिजनि था, ॾेखारे बि सघिजनि था, ॿुधाए बि सघिजनि था। त इन्हनि मसाइल जो तफ़सील सां हवाला मौजूदु आहिनि। अल्लाह ताला असांखे दीन वतीन खे सिखी करे, सम्झी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।